दुनिया में केतिरनि ई क़िस्मनि जा ॿूटा मिलनि था, पर ॿूटनि जा कुझु क़िस्म अहिड़ा बि आहिनि जेके गोश्त खोर आहिनि, यानी हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे जीत ॼणनि खे गुड़काए वेंदा आहिनि। ऑस्ट्रेलिया में इहे ॾंदनि वारा गोश्त खोर ॿूटा सॼी दुनिया में नायाब आहिनि। हिननि ॿूटनि खे अल्बानी पिचर प्लांट चयो वञे थो, जेके सॼी दुनिया में रुॻो ओलह ऑस्ट्रेलिया जे साहिली इलाइक़नि में मिलनि था। ही हाणे गैर क़ानूनी तौर ते महांगनि अघनि ते विकिरो कया पिया वञनि, छो त माण्हू हिननि नायाब ऐं अनोखनि ॿूटनि खे घर जी सजावट लाइ रखण जी ख़्वाहिश कनि था। हिननि ॿूटनि जे किनारनि ते केमिकल हूंदो आहे जेको रेड़ियूं पाईंदड़ जीवड़नि तोड़े उॾंदड़ जीतनि खे पाण ॾांहुं राग़िब करे थो। अहिड़ी रीति मखियूं ऐं जीत ॿूटनि जे वात में हलिया वञनि था। ॿूटनि जे अंदरि इहे जीत ॻरी वञनि था ऐं पोइ उहे हिननि जी ग़िज़ा जो हिसो बणिजी वञनि था। ही ॿूटा हाणे तब्दील थी किवलियुनि खे बि हज़म करे रहिया आहिनि। थींदो ईअं आहे जो जीत हिननि जे खुलियल वात में वेंदो आहे ऐं ही खेसि वाड़े छॾींदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिननि ॿूटनि जी सॼी दुनिया में घुर्ज आहे। हिननि खे हाणे ऑस्ट्रेलिया मां चोरी करे सॼी दुनिया में स्मगल कयो पियो वञे। हाणे इहे दुनिया जे ॿियनि ख़ितनि में बि पोखजण शुरू कया विया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk